पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंजाबी जा नेक्स्ट एपिसोड, जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारा आहिनि ज़बरदस्त धमाकेदार। इन में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे चाकर ख़ान जेको कमु कयो आहे शादी जो, अहिड़े हिसाब सां हैदर जो फ़ाइदो वठंदो जाबिर ऐं सांवल के जे ख़िलाफ़ु उन खे ॾाढो इस्तेमालु कंदो ऐं होॾां जेको आहे रुंडो बि इन शइ फ़ाइदो वठंदो। सिकू जो फ़ाइदो वरी सिकन चाकर ख़ान वठंदो ऐं रुंडो वठंदो ऐं उहो वरी जाबिर जे ख़िलाफ़ु इस्तेमालु उन खे कयो वेंदो। ऐं ॾोहां सीना बि हाणे सांवल जी घरवारी खे वरगलाईंदी या उन खे पंहिंजी मुठी में करण जे लाइ उन खे प्रेशर हेठां रखंदी। अहिड़े हिसाब सां जे घर में इहो ट्रीको तमामु जल्द मचण वारो आहे चाकर ख़ान जे घर में। बहरहाल जेकीअं कीअं बि फिरी गिरी चाकर ख़ान इन मसइले खे संभालण जी कोशिशि कंदो। बहरहाल ही जीअं जीअं ॾींहं वधंदा वेंदा तीअं तीअं ही शैतानगिरियूं वेरी पंहिंजा वधंदा वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। उदासी टीवी यूट्यूब चैनल में जेका बि दोस्त नवां या पुराणा आया आहिनि सभिनी खे चवंदासीं वीडियो को लाइक करे अॻिते ज़रूरु शेयर कंदा, चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। इन ते तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स वग़ैरह मिलंदा रहंदा आहिनि।